पाकिस्तान मुस्लिम लीग नून लेडीज़ विंग जी अगवान हीर अलवी चयो आहे त ज़िले घोटकीअ जी इंतजामिया धारियनि खे जाली डोमिसाइल जारी करे रही आहे जेके रद्द कया वञनि। ॾहकी में मुस्लिम लीग नून लेडीज़ विंग ज़िले घोटकीअ जी सदर हीर अलवी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ज़िले इंतजामिया 5 तालुकनि में धारियनि खे जाली डोमिसाइल ऐं तालीमी इदारनि मां कूड़ियूं डिग्रियूं ॾिनियूं आहिनि जेके रद्द कयूं वञनि। जेको हाणे डीसी डोमिसाइल पीआरसी ठाहे तो 50 परनि जी ठाहिनि था, जेका बि असांजे सिंध में ठाहिनि था त उन्हनि खे एसपी डीएसपी माना हिते ड्यूटियूं ॾियनि था। छो असांजे सिंध वारा काॾे वेंदा? असांजे सिंध वारा जो एतिरी माउ पीउ महिनत करे त पीउ मां महिनत करे उन्हनि खे पढ़ाइनि था ड्यूटियुनि जे लाइ, पोइ असांजे इहे सिंध वारा ॿार जेका आहिनि इहे काॾे वेंदा? असांजी सिंध सां एतिरी नाइंसाफ़ी छो आहे? असां पंहिंजे सिंध जे वज़ीर आला खे चवंदासीं बाबा इहो छो? इहो पंजाब जा माण्हू अची करे हिकु फ़ाइदो वठनि था, असांजे सिंध जेको रुॻो ई बर्बादु रहंदी, रुॻो ई माना असांजे सिंध वारा ईअं ड्यूटियुनि जे लाइ तरसंदा रहंदा, माना ॿिया अची करे मफ़ाद खणी वेंदा। हुन चयो त हिकु पासे धरती धणी डिग्रियूं हूंदे नौकरियुनि लाइ परेशान आहिनि त ॿिए पासे धारियनि खे जाली डोमिसाइलनि ते नौकरियूं ॾिनियूं पियूं वञनि जेका हितां जे नौजवाननि सां ज़्यादती आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।